अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अनिश्कुर ली वलिवालिदैक। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी जन्नतिन यतसाअलूना अनिल मुजरिमीन मा सलककुम फ़ी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुत्इमुल मिस्कीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। भर भंजू वेही भर भंजू वेही
न त अॻियां कहिड़ी कंदे ॻाल्हड़ी। जानी मानी मोटिया वरवनी ॾेई पोइ कान ख़बर पेई तॾा जो ॾिना उसके तिरो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज ते बैठल उलमाए किराम, नात खान, हुफ़ाज़ अज़ाम ऐं सामईन, हाज़रीन व नाज़रीन, मुझे सुहणे रब करीम जा अणगणिया एहसान, जह करीम रब पंहिंजे महबूब जे सदके तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि ते करम करे हिन ज़िंदगीअ मां उहे घड़ियूं नसीब कयूं हन जेके घड़ियूं तव्हां सां कंहिं दुनिया जे मक़सद जे लाइ न, हिक अल्लाह ऐं उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रज़ा जे ख़ातिर गॾु थिया आहियूं। जॾहिं त ॻोठ अली मोहम्मद मुग़ेरी जे अंदर मोहतरम इमरान अली मुग़ेरी पंहिंजे बाबा साईं जे गुनाहन जे बख्शिश जे नियत सां, दरजात जे बुलंदीअ जे नियत सां मरहूम मग़फूर अलहदाद मुग़ेरी जे लाइ पंहिंजे दोस्तन खे, पंहिंजे मित्रन खे, अजीजन खे, दीवानन खे, आशिकन खे दावतूं ॾेई गॾु कयो। इन जे लाइ त जॾहिं मुंहिंजे मदीने वारे मीर जा ग़ुलाम गॾु थी हथड़ा खणंदा त मुंहिंजो रब राज़ी थींदो, मदीने जो मीर भी राज़ी थी पवंदो। जॾहिं अल्लाह राज़ी थींदो आहे, मदीने जो घोट राज़ी थींदो आहे, जंहिं ते राज़ी थींदो आहे, जंहिं ते वज़ीर आला राज़ी थींदो आहे त उनखे नौकरी ॾींदो आहे, जंहिं डीसी साहब राज़ी थे उनके पुलिस में भर्ती कराए छॾींदो, जंहिं एसपी साहब राज़ी थे उन ते इलाइके जा माण्हू खोड़ मेहरबान थी पवंदा। हर माण्हू जी पंहिंजी ताकत ऐं पावर आहे। दुनिया वारा जंहिं ते राज़ी थींदा आहिनि उनखे सिर्फ़ दुनिया मिलंदी आहे, पर जंहिं ते ख़ुदा ऐं मुस्तफ़ा राज़ी थींदो आहे उनखे ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल नसीब थींदी आहे। ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल उहा जंहिंमें सां दुनिया भी मिलंदी आहे त आख़िरत भी मिलंदी आहे। मुझा मिठड़ा त अल्लाह जे ज़ात जा अणगणिया एहसान मुझे महबूब जे उम्मत जे मथा वञण वारो त मरहूम अलहदाद मुग़ेरी दुनिया छॾे वियो, लेकिन मुझे महबूब जे कलमे जे निस्बत जो कमाल निहार उन पांजी जिंदगी कीअं गुज़ारी उन जो ऐं उन जे रब जो मामलो आहे, लेकिन कलमे जो कमाल निहार घणा साल गुज़री विया से उनखे दुनिया छॾे 15 साल गुज़री चुका हन मियां अलहदाद मुग़ेरी के दुनिया छॾींदे, लेकिन उन जे जेको सीने में सरकार मदीना जे मोहब्बत वारो निस्बत वारो कलमो हुयो, अॼु उन कलमे जे बरकत दे निहार हेड़े महांगाई जे दौर में, हेड़े वठ वठां जे दौर में कंहिं वटि कंहिंजे लाइ टाइम नाहे, पर वाह खुश नसीब अलहदाद मुग़ेरी जो तुंहिंजे बख्शिश जे दुआ ला अॼु रात जो 1000 जे तादाद में मानू गड थी अल्लाह जे दरबार में दुआ करन।
लेकिन अॻियों जुमलो कम वारो आहे। जेॾी महिल हथड़ा खजंदा त फ़क़त अल्लाह दाद मुग़ैरीअ जी बख़्शिश थींदी आहे। जेके वेठा आहियूं उन्हनि जो बेड़ो बि पार थींदो। जवाब ॾियो, दिल खां पुछी पो जवाब ॾियो। ऐं मुंहिंजा दोस्त, इहो तुंहिंजो मुंहिंजो कमाल नाहे, हे कमाल आहे मुंहिंजे मदीने जे ताजदार जो। हे मुझे मदीने वारे मीर जे आदीअ जो उथी रोण जो कमाल आ। अल्लाह जे दरबार में दुआन घुरण जो कमाल आ। जो मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हा। तू असां भी आदीअ जो उथी रोंदा आहियूं, तू असां भी आदीअ जो उथी दुआऊं घुरंदा आहियूं। मां आदीअ जो उथी रोंदी आ। अल्लाह से सुबह जो मुझे पुत्र जी मास्तरीअ जी टेस्ट आ। अल्लाह से मुझे पुत्र खे नौकरी ॾिजां। अल्लाह से मुझे पुत्र जी फलाणी टेस्ट आ। अल्लाह से मुझे पुत्र जो केस आ। अमड़ रोंदी आ, अबो भी रोंदो आ। कंहिंजे लाइ? फ़क़त पंहिंजे बच्चे जे लाइ, त उनखे दुनिया में चङाई थे। मुझो इमामुल अंबिया, सरदारुल अंबिया, जंहिंजे लाइ मुझे रब कायनात खे जोड़ियो, वो मुझो महबूब मुस्तफा भी पंहिंजा लुड़क लाड़ींदो आ। कंहिंजे लाइ? जो पंहिंजे गुनहगार उम्मत जे लाइ लुड़क लाड़ींदो आ। कॾहिं कॾहिं पंहिंजे नसीबन ते नाज़ कंदो कर, पंहिंजे नसीबन ते नाज़ कंदो कर। पढ़ियल हो या अणपढ़ियल, पर जे खुदा तोखे कलमो नसीब कयो आ त पंहिंजे नसीब ते चइबो आ न, सीने ते हथ हणी नाज़ कर। इएं पंहिंजे दिल ते हथ हणी नाज़ कर त मुंहिंजा मौला तुंहिंजा अणगणिया अहसान जो मदीने वारे घोट जो गुलाम बनायो अथई। जेकॾहिं इन गुलामीअ जो, इन गुलामीअ जो जेको तोखे अल्लाह ताला तोहफो अता फरमायो आ, इन जो अगर अंदाज़ो लगाइणो थई त इन मां लगा। मदीने तय्यबह जे अंदर 70,000 मलाइक सुबह जो ईंदा हन मुझे आका जे हुजूर में सलाम करण लाइ। शाम जो वापस वींदा, वरी 70,000 ॿिया ईंदा। सुबह जो वापस वींदा, मलाइक ईंदा हन मुरकंदा, वींदा हन रोंदा। अगर अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे इश्क ऐं मोहब्बत सां आका करीम जो दरड़ो नसीब करे, आमीन चो। जेकॾहिं वञी नथो सघी, कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में? कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में? लोग गलत कहते हैं, मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में। कदे पंहिंजे दिल जी दरी खोले, मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे पंहिंजे दिल जे हिन कमरे में महसूस कंदे, कदे अखियूं बंद कंदे, पोइ मुंहिंजा दोस्त अजीज रूह जी रिहाण कर त ख़बर पवई त मुस्तफा गुलामन जी बोली कीअं ॿुधंदो आ। न रुगी गुलामन जी बोली ॿुधंदो आ। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, अन-नज़्र फी आमाल उम्मती, मुझो मदीने जो घोट गुंबज़े खज़रा में वेही करे हर गुलाम उम्मतीअ जा आमाल भी मुझो मुस्तफा ॾिसंदो आ। हींअर मुझो महबूब इन खां वधीक छा खपे तोखे? गुंबज़े खज़रा मां मुझो मुस्तफा ॾिसी रहियो आ त मुझा दीवाना वेठा हन, मुझा मस्ताना वेठा हन, मुझा चरड़िया वेठा हन, पढ़ियल वेठा हन, वडेरा वेठा हन, मिस्कीन वेठा हन। मदीने वारे मीर जी निगाह जंहिं गुलाम ते पवे, ॿुधाए उहो गुलाम खुश नसीब आहे या नाहे? ऐ मुझा दोस्त अजीज, मां अर्ज पे कयो त कदे दिल जो दिल में
इहो ख्याल कर, अगर तोखे मदीने जी हाज़िरी नसीब थे त उते सवाल कर, अगर मदीने वञण जी हाज़िरी नसीब नथी थई, दुनिया निंड में हुजे, तू हारी हई त केड़ी वडी गाल हा, मजदूर हई त केड़ी वडी गाला, 2 लख रुपया नाहिन त केड़ी वडी गाला। केडी मल आधी रात जो टाइम हुजे, दुनिया आराम में हुजे, तू घर में हुजी या जमीन ते हुजी, 14 जो चंड चमकंदो हुजे, सभिनी के निंड में दिसी करे चंड दे निहारे, दिल में ख्याल कर त हे चंड रुगी मुझे मथा बीठो आ, या इहो चंड हींअर मदीने में भी बीठो आ। गाल सजी दिल जे ख्याल जी थई मुसलमान, जेकॾहिं दिल जो ख्याल मुंहिंजा सोना मजबूत कई न त पो तू परे नाही, जिथे बाही यार सां गॾु हई। मां नथो चवां भिट जे मीर खां पुछो, भिट जे पीर खां पुछो, जो सिंधन जे वज़ीर खां पुछो। सोनो लतीफ सरकार सिंधन जो वज़ीर केरा, के वेझड़ा भी दूर, के वेझड़ा भी दूर, के दूर बे औदा सुपरी, के चढ़न न चित ते, के विसरन न मूर, जिय में कुंडिय पूर, तिय मूसी बाणा सुपरी। सुनो लतीफ तो फरमाए, हिकड़ा मदीने में वेही करे गोठ में हूं गडहियूं चारी दहल, हिकड़ा गोठ बकरियूं चारी दे, मदीने वारे मीर जे दर जूं रहमतूं हासिल कंदा हने। हिकड़ा वेठा मदीने में हन, मगर 24 कलाक गोठ बाबा मुझे गऊ जो छा थियो, बाबा मुझे बकरिन जो छा थियो, बाबा हुन बनीअ जो छा थियो। हिकड़ा वेठा त वेचारा अली मोहम्मद मुग़ैरी गोठ में हन, पर रात थींदी आ, दुनिया सुम्हंदी आ, हे अखड़ियूं खोले करे मुहम्मदीने दे करे मुझे महबूब के सवाल कंदा हन, ओ मदीने वारा वरी कॾहिं घुराईंदे। अजीज़ान मल हिय सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे, जंहिंखे ख़ुदा चाहींदो आ उन जे अंदर में पिरीअ जो प्यार पैदा कंदो आ। मां अर्ज पे कयो दोस्त, 24 जी रात हुजे, भले तू ज़मीन ते पानी वहंदो हुजी, आवांदो बधंदो हुजी, या बिज छटींदो हुजी, या वरी थ्रेशर वहंदो हुजी, 24 जो चंड हुजे या बिस्तरे ते आरामी हुजी, चंड दे निहारे दिल के हाज़िर करे, पहिरीं दिल सां कलाम कर, ओ मुझी दिलड़ी मुखे एतिरो ॿुधा त हे चंड जेको मुझे मथों बीठो आ, इहो मदीने में आहे या नाहे। कंहिंखों पुछंदे ॻाल्हाए, कंहिंखों पुछंदे, दिल सां सवाल कंदे, दिल जवाब ॾींदी त चंड हिकिड़ो ई आ, चंड हिकिड़ो ई आ, जेको तुंहिंजे मथां भी बीठो आ, उहो ई चंड मुझे मुस्तफा जे रोज़े अतहर जे साम्हूं भी बीठो आ। जॾहिं तुंहिंजी दिलड़ी इहा ॻाल्हि क़बूल करे त चंड इहो ई आ, त पोइ चंड ॾे निहारे करे चंड खे न्यापो ॾे कहिड़ो, चंड रोज़ मदीने खां थो लॻी, ओ मुंहिंजा पिरियन खे त पैगाम ॾिजां, चंड रोज़ मदीने है खां तो लगी,
चंद्र रोज मदीने खां थो लगी ओ मुजाफिरियन खे त पैगाम डिजा बिसाए गो हाय बिसाए गुंबज जे अगियां ओ मुझा आका खे त सलाम डिजा चंद्र रोज मदीने मुझा अरेज़ मिन तू मनी जिया मां तो चवई तीय चए जा वनी किरो ना विछोड़ो विधो आ त खैरा दिल में विछोड़ो पैदा न कर कदे उन्हन जे दिल के खुदा जो कसम खोले दिस जेके हर रमजान जी तरावियूं मदीने पाक में जे रमजान जो चंद्र मदीने तय्यबा में दिसंदा होया तरावियूं भी पढ़ंदा होया गुंबज़ खज़रा जो दीदार भी कंदा होया कदे उन्हन जे दिल का पुछ जेके तरावियूं भी पढ़ंदा होया काबे जो दीदार भी कंदा होया उन्हन जे दिल का पुछ त उन्हन जे दिल जे मथा छा गुजरी रहियो आ जे कदे किरोना तुझो असा जो फ्लाइटूं बंद करे छडियूं त खैरा मुझे रब तो के उहा फ्लाइट दिनी आ जेके परे थियण जी परवाह ही का ऐ मुसलमान पक्को कर पंहिंजो ईमान न तो खुदा तो खां परे आ न मुझो मुस्तफा तो खां परे आ बस तू रुगी पंहिंजे हिन दिल जे ख्याल के मजबूत कर रब्बे जुल जलाल जो कसम खणी तो चवा तू रोई मुझे आका के सजड़ो कर तुझा लुड़क सुकंदाई कोन दिस त पिरी करम करे थो या न थो करे गरीबा नालो थस मौला बख्श माछी जात जो माछिया कुछ टाइम में चारो मुंह वट रहो कहीं भी हवाले सा ओह गाल पियो करे सही तमाम मदीने वेऊ मां रात जो सजी रात रुनो त अल्लाह सही साईं वट त पैसा न मदीने वेऊ मां गरीब मानू की मदीने वणा ची निंड न आई वेठो रोआ मदीने दे निहारे वेठो रोआ फजर जी महल उथी विस वनी मस्जिद में ओछ गरू दई करे चंडड़ो डिठुम सामहो आखिरी तारीखू हुयूं फजर मल आई चे इहा मु नात पढ़ी बस कई चे सही खुदा जे इज्जत जो कसम खणी तो दस्या 3 दी भी कोन गुजरिया त एमपीए हो उन वक्त डॉक्टर अब्दुल सत्तार राजपर चे उते एकड़ो मानू आयो डॉक्टर के चई त यार मदीने बाबे जे तरफ को के उमरो कराण तो चाहे को गरीब सुझई मांदी थी न मारुई तुझो अल्लाह जो आहे सवन वरन जा दुखड़ा पिरी हिक लहज़े मंजिल आहे ओहो ई मालिक आहे जेको माग पहुंचाई दी मारवी दिल गिर नथी दिल घबराए न पैसा नाहिन त परवाह न कर आका पैसन ते न मिलंदो आ ओहो दिल जे इश्क सा मिलंदो आ दिल जी तख्ती के सिधो कर दिल जे मोहब्बत के सिधो कर देर कान थी उन मिस्कीन जी उहा सुबह वारी नात का उन असा जे इलाके जो न एमपी साहब जे कन ते पे यार बेन जी त खबर पा काने पर एकड़ो माछी फकीर आ भर में वो असर जो मदीने के याद करे रोंदो आ उन मल उन के घुरायो वयो पासपोर्ट जा पैसा भी मिली वया टिकट भी मिली वई अच वञ जो सामान भी मिली वयो बचड़न ला खर्च जा पैसा भी मिली विया महबूब जे दर जो दीदार भी करे आयो बिठा मदीनो परे ना है मदीनो परे ना है इन रुगी दिल जी हाजिरी के तू हाजिर कर मां शायद घणो तवील निकरी उस बेवसा पांजे वस में ना आया चो त 2 साल मदीने को परे गुजरिया हन दिल के खबरात किया गुजरिया हन अर्ज पे कयो मोजा दोस्त त आधी जो थी करे कने चंद्र के न्यापो केड़ो न्यापो दे मुझा अरेज़ आई आज़ू मिन तू मनी
जिया मां तो चवई तिया चए जा वनी अल्लाह हित जान जुदाई झोरे विधि का घोट घड़ी आराम निजा चंड रोज मदीने खां थो लगी ओ मुझ सजण लिखे त सलाम निजा चंड रोज मदीने। हिकड़ी गाल पक्की रख उम्रे हज वञण वारे खे सलाम ॾिनई याद आयस त ॾींदो विसरी वियस त ख़ैरा पर चंड खे ॾींदे उहो पक सां ॾींदो याद रखी छॾ कॾहिं ॾेई त ॾिस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सलाम अर्ज़ पे कयुम त जॾहिं मदीने तय्यब मां मलाइकन जी हाज़िरी 70,000 जी पूरी थींदी आ ईंदा आहिनि त मुरकंदा वींदा आहिनि त रोंदा। अगर मुझे बेनियाज़ रब जी ज़ात कहे आशिक के तौफीक दे त मलाइक खां वेहारे पुछे यार दे खबर भला आलम ख्याल जे अंदर ऐ फरिश्ता नूर जी पैदाश ऐ नूरानी मलाइक अची थो त मुरकंदो थो अची वञी थो त रोंदो थो वञी बुध तो नूरानी मलाइक तोखे जवाब कहिड़ो थो ॾे उहो हिकिड़ो ई जवाब ॾींदो त अल्लाह जे दरबार में अल्लाह जे महबूब जे दर जी हाज़िरी लाइ जॾहिं खां खुदा वजूद ॾिनो तॾहिं खां सवाली हुयुसि अॼु हाज़िरी त मिली आ वरी क़यामत जे अचण ताईं ख़बर नाहे त यार जे दर जी हाज़िरी मिलंदी अलाए कान मिलंदी। जंहिं मुंहिंजे आका जे दर जे हाज़िरी लाइ मलाइक रोंदा वञनि त तूं उते ई मलाइक खे चवंदे यार मूंखे त टियों दफ़ो हाज़िरी मिली आहे मुखे चौथो दफो मिली आ मुखे पंजो दफो मिली आ सवाल करीस ओ नूर जी पैदाश मां तो गुनहगार बशर गुनहगार खतादार बदकार 24 पलांद 4 पलांद चिक में मुखे त बार बार प्रिय जे प्यार नसीब थींदो आ ओहो मलाइक हिकड़ो ई तोखे जवाब ॾींदो उन जवाब खे ॿुधी करे ईमान वारा पाजे नसीब ते नाज कर मलाइक हिकड़ो ई जवाब ॾींदो त हा इंसान भली तू नाज कर छाजे करे जो जॾहिं भी मुझो मुस्तफा दुआ घुरंदो आ असां मलाइकन जे ला न पाजे गुनहगार उम्मत ला दुआ घुरंदो आ। ऐ मुसलमान सीने ते हथ हणी चो त मौला तुंहिंजा करोड़े करम जो मुस्तफा जो गुलाम बनायो थई जंहिंजे लाइ मदीने जो ताजदार दुआ घुरे जंहिंला मदीने जो ताजदार दुआ घुरे ॿुधा त मुंहिंजे ख़ुदा खे प्यारो हूंदो या न हूंदो हूंदो या न हूंदो मुझे आका जो मकाम मुझे आका जो शान रुगी अर्श दे निहारे रब काबोई बदलाए छड़े आका अर्श दे निहारे रब काबोई बदलाए पर जे गुनहगार उम्मत ला मुझो मुस्तफा हथड़ा खणे बुधा रब कबूल कंदो या को न कंदो तो खुश नसीब आही जेतरो भी तोखे मुबारकूं ॾिजन उहे मुबारकूं थोरियूं हन तुंहिंजी किस्मत निरालिया हे जेको जुलूस ॾिठो थई जलसो ॾिठो थई हेतिरा माण्हू गॾु थिया हो इहो छाहे चो मुंहिंजे मुस्तफा जे उन दुआ जो कमाल आहे जेका हुजूर गुनहगार उम्मत ला घुरी आहे चो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह।
आस्ते आस्ते खोले तो ॻाल्हायां इन करे तो मुझे बहराड़ी जा सादड़ा मुसलमान तू खुदा के ॾाढो प्यारो है, ॾाढो प्यारो है, मुस्तफा के ॾाढो प्यारो है। छो त तू रात ॾींहं मेहनत करे हलाल जी रोजी कमाइण वारो, सॼो ॾींहुं हर हलाइण वारा, सॼो ॾींहुं मजदूरी करण वारा, गॾह गाॾो हलाइण वारा, रेढ़ी बाजार में रखी तवक्कल तो अल्लाह, सॼो ॾींहुं इंतजार में बीहण वारा त केॾी महिल तो मुंहिंजा करीम रब मुंहिंजे बच्चन जी रोज़ी अचे। याद रखी छॾजां तू अल्लाह जे निगाहुन खां ओझल नाही, मुंहिंजे मुस्तफा करीम जे रहमत खां ओझल नाही। खुदा ऐं मुस्तफा जे निगाह में है इहे तुंहिंजे मिंट मिंट जो पसीनो, इहा मिंट मिंट जी तुंहिंजी मजदूरी, इहा मिंट मिंट जी तुंहिंजी मेहनत, इन जो तोखे जॾहिं न कब्र में सिलो मिलंदो पो चवंदे ओ मुंहिंजा करीम तुंहिंजे नाम तां कुर्बान वञा, वरी जिंदगी ॾे त मेहनत करे हलाल जी रोज़ी पाकाण बि खावां, बच्चन खे बि खारायां। ॿियनि खे दौलतमंद ॾिसी रीस बि न कर, हीस बि न कर, ॿई ॻाल्हियूं न कर। ॿियनि खे दौलतमंद ॾिसी, ॿियनि खे गाॾीअ वारो ॾिसी रीस न कर त मूंखे कॾहिं मिलंदी, ऐं हीस बि न कर त इन खे छो मिली आ। ॿिए खे ॾिसी करे चओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान, अल्लाह कंदो आबाद हूंदो, बस इहा देर आ, तू उन खे दुआ कर, तुंहिंजे लाइ मलाइक दुआ पिया कर। एॾो दीन सवलो आ मुसलमान। मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पांजे सहाबा सां गॾिजी करे, सहाबा सां गॾिजी करे सफ़र में निकता। जंहिं जगह ते मंज़िल फरमायो, क़याम फरमायो, मुंहिंजा दोस्त अज़ीज उन इमामुल अंबिया जी ॻाल्हि पियो कयां ता त तोखे असांखे ज़िंदगी गुज़ारण जो एहसास पैदा थिए। मुंहिंजे इमामुल अंबिया पंहिंजे सहाबा खे फरमायो, कंहिंखे फरमायो वञ वञी तू ही कम करे आ, कंहिंखे फरमायो वञ वञी तू ही कम करे आ। पंहिंजे तमाम सहाबा के कम जो ॿुधाए मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो काठियूं मां मुस्तफा पाण थो गॾु कयां। राज कहिड़ो हो? मुझो हबीब उहो अल्लाह जो महबूब इशारो करे त चंड कदमन में हलियो अचे, मुझो मुस्तफा इशारो करे त सिज वापस मोटी अचे। मुझो मुस्तफा त मुस्तफा मुझे महबूब जो गुलाम जेकॾहिं जंगल जे जानवर के इशारो करे त शींह कुलन ते काठियूं खणी कदमन में पहुची वञे। उन मुझे करीम आका, उन मुझे महबूब आका, उन मुझे इमामुल अंबिया इहो अमल छो कयो? इन करे कयो त मता मुझे उम्मत जो को मिस्कीन गुनहगार कमकार करण वक्त परेशान थे, ओ मजदूरी करण वारा, ओ काठड़ियों कटे मथे ते खणी अचण वारा, तू दिल में इहो ख्याल कर ही उहो कम आ जेको मुझे महबूब मुस्तफा जी सुन्नत रब मूंखे नसीब कई आ। इन करे तो ये गालियों ॿुधायां तोखे त तुंहिंजे दिल में इहो एहसास न थिए त मां ग़रीब आहियां, मूं वटि एसी कोन्हे, मूं वटि गाॾी कोन्हे, हिते बि ॾुखियो हुते बि न। इहा भुल कढी छॾ। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, ओ मुझा करीम रब दुनिया में भी मां मुस्तफा के गरीबी हाल में रहाए जा, त मां मुस्तफा के महशर में भी मुझा मौला गुनहगारन जे पाड़े में बिहार जा। दुनिया जे अंदर को गरीब पान के बेसहारो न समझे, वरी महशर जे मैदान में को गुनहगार पान के बेसहारो न समझे। ऐ मुझा मुसलमान भा अर्ज कयुम पे मोटी अचा पोइते त ही जेका महफिल सजाई वेंदी आ, दुरूद ऐं ज़िक्र जी महफिल कई वेंदी आ, हे न तुंहिंजो कमाल आ न मुंहिंजो कमाल आ, ही कमाल आ त अम्मा आमिना जे लाल जे उन दुआउन जो कमाल आ जैसा मुझे महबूब रब्बुल आलमीन वायदो कयो, वल सौफ युतीक रब्बुक फतरदा,
ओ मुझा महबूब मुस्तफा मां बेनियाज रब तो सा वायदो थो कया महबूबा जेस ताईं राज़ी न थींदे ॾींदो वींदो साए हबीब खुदा दीदो वीदो मुझो मुस्तफा वठंदो वीदो जो पंहिंजे गुलामन खे कुकड़ किनो बेदो भी कोड़े हेठा कंदिया कुकड़ किनो बेदो कोड़े हेठा कंदिया मुझो महबूब मुस्तफा खुदा पंहिंजे गुलामन के पाण खां दूर कीअं कंदो एकड़ो सवाल करे मोटी अचा मौजूअ ते मौजू विसरियो ना है मोटी अचा मौजूअ ते ईमानदारी सां जवाब ॾिजा जेको महबूब एडो न तो असा के याद थो करे उन महबूब के याद करण जो भी तो असा ते हक आहे या ना है दिल खोले जवाब दे आहे या ना है पो जेकरे मुझे मुस्तफा जो तुझे मथा हक आहे त पो हिक मुझे महबूब ते दुरूद कसरत सां पढ़ंदो मुझे मुस्तफा के हो तोहफो ॾाढो वणंदो आ मुझे रब के इहो तोहफो ॾाढो वणंदो आ कसरत सां मुझे महबूब ते दुरूद पढ़ नंबर 2 मुझे महबूब मुस्तफा जे उम्मत सां खास करे मिस्कीनन सां गरीबन सां कमजोरन सां